ज़िला मटियारी में रमज़ान शरीफ़ जे अचण सां खाद पीत जी शयुनि जा अघ चोट चढ़ी विया। मटियारी ऐं आसपास जे इलाइक़नि में ग़रीब अवाम महांगाईअ जे घाणे में पीसजण लॻो। इंतिज़ामिया पारां महांगाईअ ते को बि ज़ाब्तो न अची सघियो। उन सिलसिले में ॾिसंदा मटियारीअ जे ब्यूरो चीफ सागर सोलंकी जी हीअ रिपोर्ट। असां मौजूद आहियूं स्टेशन पलीजाणे में, जिते आवाम जी कमर तोड़े छॾी आहे महांगाई आहे। त अचो त पुछा कयूं था हिते जी आवाम रहंदड़ महांगाई जे हवाले सां असांखे छा चवणु चाहींदा। रमज़ान महीने में घर रोज़गार रोज़ रखनि था फ्रूट वठी वञनि था, फ्रूट जो भले वञनि था त उते फ्रूट जो अघु एतिरो हूंदो आहे जो ग़रीब जे वठण खां ॻाल्हि ॻरी थी वेंदी आहे। त असां गुज़ारिश कंदा आहियूं करियूं था जेके आला अफ़सर आहिनि उन्हनि खां त महिरबानी करे उहो एक्शन वठनि ऐं लिस्टूं बि हिते न आहिनि लॻल, जेके फ्रूटनि ते ऐं लॻल हूंदियूं आहिनि उहे लिस्टूं बि न आहिनि, उन्हनि तहत उन्हनि ते अमल दरामद करायो वञे ऐं ग़रीबनि खे रिलीफ ॾिनो वञे। महिरबानी। रमज़ान शरीफ़ जॾहिं खां शुरू थियो आहे तॾहिं खां वठी शहर में जेतिरियूं बि रोज़मर्रा जूं शयूं आहिनि, इस्तेमाल जूं शयूं, उनखे हथरादू तौर ते महांगो करे हिते जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ो परेशानी जो आलम पैदा कयो आहे, जंहिंमें भाॼियूं, फ्रूट, दालियूं, गिह, खंडु, चांहि, हर शइ जेका आहे सा उन रेट जी अगनि से वधीक वरिता पिया वञनि ऐं उनजे हिसाब सां तमामु घणी परेशानी आहे रोज़ेदारनि खे। उअई गुरबत जो माहौल ऐं उन माहौल में हिन त माण्हू रोज़ रखण में परेशान लॻो पियो आहे। सो असां वसवारनि खां मुतालबो कंदासीं त जेका हथरादू महांगाई कई वई आहे उहा ख़तमु कई वञे ऐं जेके लिस्टूं आहिनि उहे फराहम कयूं वञनि ऐं जेके अघ आहिनि उन लिस्ट मुताबिक़ वरिता वञनि त जीअं ग़रीब आवाम जो अज़ालो थी सघे। कल्ह बि हिकिड़े रोज़े रखियो आहे जेको फ्रूट वीचारे वठण जी ताक़त न हुई त इंतज़ारु करे करे नेठि मोटी वियो वञी जेका लस्सी मानी था रोज़ो खोले वेही रहियो नेठि दाहूं कई त अलाह जेको कहर पंहिंजो महांगाई वारनि ते जेकॾहिं को कंट्रोल करे सघो त ठीकु आहे, न त मथां रब जी ज़ात ॾिसे थी कॾहिं न कॾहिं तव्हां ते बि अहिड़ो ई कहर पवंदो जे असां जहिड़ी गुरबत मथां पियो न हिते न त अॻिते वरी क़यामत में जा क़बर में तव्हांखे कीड़ा पटींदा पोइ तव्हांखे ख़बर पवंदी।